खबर ॾींदा हलो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू जे सदर सरदार रफ़ीक अहमद जमाली ऐं पीपी सिटी दादू जे सदर ख़ालिद हुसैन मीरानी दादू शहर में 22 वार्ड में अवामी जलसे के खिताब कंदे चयो आहे त जंहिं ॾींहं खां इमरान न्याज़ीअ जी हुकूमत आई आहे उन ॾींहं खां अवाम मथां हर रोज़ महांगाई जो बम केरायो पियो वञे। ग़रीब मिस्किन माण्हू महांगाई बेरोज़गारी बुख बदहाली सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। महांगाई एतिरी वधी वई आहे जो मिस्किन माण्हू ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहे। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम सां गॾु रही आहे। तंहिं करे अवाम जे ॾुखनि तकलीफ़ुनि खे ॾिसंदे इमरान न्याज़ीअ जे हुकूमत जी ख़ात्मे ताईं लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे। हिन चयो त दादू ज़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो क़िलो आहे। न्याज़ी हुकूमत जे ख़ात्मे ऐं अवाम खे न्याज़ी हुकूमत खां छुटकारो ॾियारण लाइ दादू ज़िले मां हज़ारे माण्हू लॉन्ग मार्च में शिरकत कंदा, जॾहिं त उन मौक़े ते पीपी अॻवान गुलाम शबीर अबड़ो, सैयद फिदा हुसैन काज़मी, साबिक़ा MPA रशीदा पंवर, अशरफ अली शेख, सफदर जोड़ेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। रिपोर्ट वज़ीर मल्ला, अमल न्यूज़ दादू।